कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि में टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं। असीं भी सेठ आहियूं, सेठ एजाज अली खान। हाँ सेठ साहब पहुंचा दो। मां दुकानदार वटि फोन कोन्हे, अरे कसीस कॾहिं गाड़ी वटि फोन। असां इमरजेंसी में सामान खणंदा आहियूं, न करे ज़रूरी आहे। मूंखे अरे मूंखे त मां बि ॻाल्हाए ॾिसां। हल अहिड़ो आई त पंहिंजी वठि। मूंखे दे मूंखे दे असीं आहिनि हाथी बार, असां सां न फिटे। हलो हलो मां चवां थो तूं पंधु वञ, मां सारी कई। हलो यार मूंखे देरि थी थिए, रोज़िया सेठ कार जी पवंदो। ऐं मूं हसन लाइ ईअं कयो, मूं जेको कयो न सिर्फ़ु पाण खे नुक़सानु ॾिनो। हाजरा ऐं तो घणनि खे सभिनि खे रंजायो। मूंखे ॿियो कंहिंजी परवाह कोन्हे, जे आहे न त सिर्फ़ु हिकु शख़्स जी। कंहिंजी? मेहार जी। मेहार सां मां ईअं न कयां हा। मेहार जी दिलि दरिया आहे, तोखे त ख़बर आहे न त दरिया में न साॻो पाणी बीहंदो आहे ऐं न को कख पन, सभु लुड़ी वञी समुंड में पवंदो आहे। तो अगवा जी ॻाल्हि इन्ही करे तोखे ॿुधाइण ज़रूरी समझो। रईस कयो बंधक धोखेबाज़ खे बहारा जी रईस। बहारा हिनखे रस्तो ॾेखार बाग़ जो, मथां रस्तो भुलिजी वञे, छो त असां चाहियूं था त वापसीअ में ही बाग़ वटि मौजूदु हुजे। मुलाक़ात ज़रूरी आहे। रस्तो ॾिठलुसि की भला पोइ बि ॿुधायांसि थो थोरी अटकल सां। ओ यो सिधो रस्तो ईंदो अथई। ॾिसी रहंदुसि तव्हांखे। अचिजो, असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा। तो सुठो नाहे कयो हाजरा, मेहार सां ईअं पेच न अची हा। हाणे कहिड़ो मुंहुं खणी साणस मिलंदी या वटसि वेंदी। हू तोखे भेण जो दर्जो थो ॾे ऐं तूं इल्ज़ाम आयुसि। इंतकाम ईअं नाहे वठिबो हाजरा, नाहे वठिबो ईअं इंतकाम। हाजरा तू भी सोचींदी हूंदी त अहिड़ो फ़ैसिलो कीअं थियो। केरु? सुञाणण खां बि हलिया विया आहियो, हिकिड़े फ़ैसिले सां सुञाणप चट। कहिड़ो फ़ैसिलो? तोखे ख़बर न पई आहे? न पक्का ई थी करी, घर भातीअ खे भला सुध न हूंदी। हाणे ॿुधाए बि खणी। मेहार मूंखे शांदू ॾिनियूं, मूं में हथ विधा, तो वटि बि दाई थियसि, पर तव्हां कुझु न कयो। हाणे सरदार अहमद खान वटि फ़ैसिलो थियो आहे त मेहार टांडन तां गुज़री बेगुनाही साबित कंदो। टांडन तां गुज़रंदो? हा, न रोकियवसि, रोज़ तंग करे मारियई। हाणे ख़बर पयसि, गुज़री ॾेखारे टांडन तां। केरु गुज़रंदो टांडन तां? मेहार ॿियो केरु? छो त फ़ैसिलो थियो आहे, पत ॾींदो, टांडन जी चरीअ मंझां गुज़रंदो। न ॿियनि जी इज़त में हथ विझंदो त ईअं ई थींदुसि न। नालो छा आहे से मेहार? छा आहे? अञा माफ़ न कयो अथई मेहार? माफ़ न कया है त सामू घुमे हा, ये न वनी हा झिलकी जाटे जी मेहमान। नालो सोलो थस मेहार। चओ। अमीर धरतीअ बजाए मुंहिंजी दिल मथां दिणगंदो वते थो ऐं मूंखां विसरी वियो आहे। ॿ टे भेरा बची वियो आहे। मां वरी बि तो वटि आयो आहियां, उमेद त मायूस न कंदे। चओ। मां चाहियां थो त तुंहिंजी सरपरस्ती में बाग़ ते कब्ज़ो कजे, अमीर खां इन ई सूरत में पलांद वठिजे। मोहब्बत मुर्तज़ा जे क़त्ल ऐं वंड फबाइण जो पलांद इन ई तरीक़े सां वठिजे। ॻाल्हि वज़नाइती कई थी सनावला। नालो शाहिज़ त शहरियार खे बि मत ईंदी। इन बाबति मूं सोचियो ई न हुयो त हिक धक सां एतिरा शिकार थींदा। सभु सीधियूं झिरकियूं झाटे जूं मेहमान। मूंखे पंहिंजो नंढो भाउ सम्झ मेहार। तोता रत कुर्बान,
सिर सां कुर्बान। नालो शायस त सिर्फ हुक्म ऐं इशारे सां जान निसार करे छॾींदुसि। तू दोस्त गॾु कर, मां बि दोस्तनि खे चवां थो, हमलो कबो हिकु झिरकी झाटे जी महिमान। यार हाज़िर आहिनि, सिर्फ तुंहिंजो इशारो खपे। बाग संभालींदो केरु? तूं ॿियो केरु? न, मां न संभालींदुसि। लहराए थो? सनाला तानो न ॾे, बाड़ो तो समझी। मुंहिंजो इहो मतिलब त न हुयो, ग़लति न सम्झा दा। मूंखे हिकु हंधि विहारण न ईंदो, सिर्फ चैली हिकु हंधि विहारे सघे थो। मां वेहंदुसि, मां संभालींदुसि ऐं कागज़नि बाबति बि कोशिश कयां थो, जीअं बाग तुंहिंजे नाले करायां। न, फिलहाल इन जी ज़रूरत न आहे। हेकर हिम्मत करणी आहे, भई जेको आयो झिरकी चाचे जी महिमान। ॿी ॻाल्हि यादि आई। कहिड़ी? फैसले बाबति। हा, फैसलो थियो आहे। दोस्त थी आहे मूंखे। रईस अहमद खान जहिड़े माण्हूअ बि न सोचो त हक़ीक़त छा आहे। सनाला दुश्मन जो वार मंझिबो, फतू वार करे वियो आहे। हेकर सरसी करे वियो। असल में इल्जाम ही अहिड़ो आहे जो माठ रहियुसि, न त अहमद खान चाहे। हाँ, नालो सवलो अथसि, पत ॾींदे? हा, ॿिनि ॻाल्हियुनि जे करे। ॿ ॻाल्हियूं? हा सनाला, वो ये त फतूअ खे रक़म फबाइण न ॾींदुसि, ऐं ॿियो त सॼे ॻोठ जे साम्हूं सुर्खरू थी ॿुधाईंदुसि सॼे ॻोठ खे त नंग नामूस कंहिंजो बि हुजे मेहार जे लाइ मसीत जहिड़ो आहे। मां थो चवां त न मञ फैसलो मेहार। न सनाला, मेहार हा कंदो आहे त न कर नाहे कंदो, ऐं जे न कर कंदो आहे न त ज़मीन उथली बात थी पवे, पर हा नाहे कंदो। तू दोस्त गॾु कर, मां बि दोस्त घुरायां थो, नूरे नांग ॾे बि नियापो कयां थो, पोइ कयूं था बाग ते हमलो। झिरकी झाटे जी महिमान। अम्मा, फोटू घर में ही हूंदी, ॿियो काॾे वेंदो? डोमिसाइल ठाराइणो आहे, अधे वटि पैसा आहिनि कोन। हाणे मां कीअं कयां? पुट मूंखे त कोन ॾिनो हुई। तोखे ॾिनो हूंदी जी। ॾिनो हूंदी पर रखियो हूंदुमि किथे। चेतो ई अहिड़ो आहे, यादि ई नथो अचे, छा कयां? मां बि हाणे कीअं कयां? चङो मुंहिंजे मुंहं खां पोइ ॻोल्हे लहिजाए। ईअं न चओ बाबा, छो तो मुंहिंजी माउ जी दिलि दुखाए। अलाह हयाती ॾे, अलाह से वॾी उमिरि ॾींदो। बदला पई रोए, मां समझस में हार लाती रोए। कारो से पानी संभाले गला, तू कड़कड़ो कड़ी ने कुत्तन के कराया। निकोल पिछले छाती ये न मिर्चन वारो डंडो मथे में। मिर्चन वारो डंडो ॾींदी जो खाराई थी, अञा सुडकंदी अञा रुवंदी जॾहिं मेहार टांडन ता गुजरंदो। हाँ हाँ, ये चवे छाती मोहन ॾिठो थी पंहिंजो जो मेहार के टांडन तो थी घुमाए। ॾिस जाए सरदार अहमद खान जो फैसलो आहे। छा? हाँ, फैसलो थियो आहे। ॾिसां त कीअं नथो टांडन ता पधरे। कोड़ीअ जी ख़बर कान्हे, कोड़ी ॼाणे कम ठाण न की जान। हा फैसलो थियो आहे ऐं मेरा न मूंखे ॿुधायो ई कोन्हे। तव्हां हिन ॻोठ जो आहियो? हा दा, तू फतू आई न? मारे छॾे, अधु अची मां लथो हुअसि। कुझु चए? हा, चयमि त मूं न सुञातो तोखे। मां नूरी आहियां, सुणीअ जी मासी। नूरी? नूर वारी बि आहे सफ़ा नूर। दिलि थी चए त कुंठी लॻायां ऐं बिजली ॿारियां। अदा, छा थो चवीं? तूं मूंखे अधो न चओ नूरी।
त छा चवां? सोट फतू चओ। सोट? हाँ सोट फतू चओ। ॿियनि सां फतू त फॾो न त जॾहिं जो जॾो ऐं तोसां सिधे जो सिधो सफ़ा तुक। अॻिते चवंदमि सोट। ठीकु आहे, चङो हाणे मां हलां। सदके सदके। हाँ कौड़ी छा थी करे? कुंडी वारी बिजली तो बाई। सोच में मता छाट लगे त काने सा कुंडो हटाया। तू कोरी सा धोखो तो करी। कोरी जाने कम ठान न की जाए। हाँ अड़ी बिजली विचड़ंदी तो फत कंदुस जरूर न। बिजली किरे फत का भी न। कमाल थी करे कोड़ी। तरस त तोखे ॾिसां बिजली किरी थई शर्म न थो अचे इए कंदे। अड़ी मता वे जो अची फतू त फडो न त जडे जो जडो। कोड़ी भी कोड़ी या। हाँ कोड़ी जाने कम ठान न की जाए। अड़ी ठाए न कम ठाए छो थी। हाँ हाँ करे छा थी बेवकूफ घिटिया हल घर। तू घर हल त तो सब पानी कया थी। कोड़ी जाने कम ठान न की जाए। हाँ हल घर जल्दी हल। तू मंसूर के सुञाणे न? जी लीडर है। तोते हिकु कम थो रखां। हुकुम कयो। मंसूर के गोले गोली हणी छॾेसि। अहिड़े हंधि उछलेसि जिथां लाश बि न लभेसि। सालनि ताईं कंहिंखे सुध ही न पवंदी त मंसूर काॾे वियो? हाँ असांजे खिलाफ तो थे। बाहे तो असांजे खिलाफ। लीडर इहा बि तुंहिंजी डर। साथी असांजो वसायो अथई शहरियार जो दर।